सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। 14 मार्च दरियाउनि जे आलमी दिहाड़े ते सिंध यूनाइटेड पार्टी तालके सकरन पारां दरियाउ बचाव तहरीक जे सॾ ते चांडिया पेट्रोल पंप सकरन खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। रैली में सभई कारकुननि समेत वॾे अंग में औरतुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते SUP जे ज़िले सदर ज़ेन भुट्टो, तालके जे सदर अयूब खोसो, फलक शेर ओड, गुलाम मुस्तफ़ा कीरियो, अयूब खोसो, खुशबू लुंड, गुलहसन रिंद, मुस्लिम नून लीग जे अमजद खानज़ादा, JUI जे अब्दुल रशीद परिहाड़, गुलाम मुस्तफ़ा शाह, सिंधी अदबी संगत जे अली नवाज़ लाहिरी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंधु असांजो जियापो आहे। जेसिताईं सिंधु वहंदो रहंदो त असां जीअंदा रहंदासीं। सिंधुअ जे पाणीअ ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में थियणु न ॾींदासीं। सिंध जे समूरनि मादनी वसीलनि ऐं ज़मीननि ते कब्ज़ो कयो वियो आहे। आख़िरी जियापो दरिया आहे, जंहिं ते पिणु कैनाल कढी धाड़ो हंयो पियो वञे। हुननि चयो त सिंध जो बचो बचो ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू सुजाॻ थी चुको आहे। कैनालनि ख़िलाफ़ सराप एहतजाज आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर कैनालनि वारो मनसूबो ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में जदोजहद जारी रहंदी। रैलीअ में प्यार अली जलालानी, शौकत भाणुजो, अब्दुल कादिर जीलानी, वारिस नूनानी ऐं ॿियनि समेत सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई।